सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल क़ौमी सक़ाफ़ती ईद जो ॾियारो मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि ॿियनि शहरनि जीअं हिंगोरजा में बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंधी अजरक ऐं टोपी पातल सभई माण्हुनि प्रेस क्लब हिंगोरजा खां वॾी रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि खां थींदी मेन चौक ते पहुती, जिते सूफ़ियाणी राग जी महफ़िल सजाई वई, जिते सूफ़ी फ़नकारनि क़ौमी गीत ऐं सूफ़ियाणा कलाम ॻाए महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे झूमाए मस्तु करे छॾियो। जॾहिं त रैली में मौजूदु माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। थोड़े वरियनि खां वठी इंसान जेके पंहिंजे हथ ऐं ज़हन जे ज़रिए जेके कमालात हासिल कया आहिनि उनखे कल्चर ऐं तहज़ीब सॾियो वञे थो, पर असांजी सिंध जी जेका तहज़ीब आहे ही मोहन दड़े जी तहज़ीब आहे, ही सिंधु दरिया जी तहज़ीब आहे, ही दजल्ला फ़रात ऐं नील नदी खां आगाटी तहज़ीब आहे। दुनिया जे आलमी तहज़ीबुनि में सिंधु दरिया जी सिंधी क़ौम जे तहज़ीब जो शुमार थिए थो। सिंध जो जेको ही सक़ाफ़त आहे, टोपी अजरक पटको ऐं कुहाड़ी, इहा असांजी तमामु पुराणी जेका तहज़ीब रही आहे। शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजो सिंध टीवी जे चैनल जा जेको आहे डॉक्टर करीम राजपर जेको सो सथ में सॾु ॾिनो ऐं असांखे दावत ॾिनी ऐं असां हिन में रैली में हज़ारनि जी तादाद में माण्हू अॼु शरीक थी। क़ौमी सक़ाफ़ती ईद जे ॾियारे में शरीक माण्हुनि वचन कयो आहे त ईंदड़ साल बि सिंध टीवी नेटवर्क सां गॾिजी ही ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु गुलाम सिंह चांग, सिंध टीवी न्यूज़ हिंगोरजा।